अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबी ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल में। दोस्तों हाणे सावल जेको आहे वॾी गेम खेॾी रहियो आहे, अहिड़ो जेको आहे जाबर खे फसाईंदो जीअं सियाणो कां ॿियो टंगो फासंदो आहे, छो त हैदर जे ज़रिए ही गेम खेॾियो आहे सावल। ऐं सावल जेको हैदर खे पढ़ाए उन खे मोकिलियो अथई जाबर ॾे, ऐं इहो हैदर इन जी चवण ते ईअं थियो। अहिड़े हिसाब सां दोस्तों दरिया ख़ान हेॾो सावल हर को पंहिंजे मौज़ू में हथी लॻो पियो आहे। काफ़ी दोस्तनि जा कॉमेंट बि पढ़ियासीं त लिखियलु हुयो, यार ही ड्रामो बोर थी वियो आहे, ड्रामे में मज़ो न आहे, अलाह जे वास्ते ड्रामे खे बंदि कयो, ख़तमु कयो। काफ़ी दोस्तनि जा अहिड़ा बैड कमेंट आया जंहिंखे पढ़ी करे असांखे इहो अंदाज़ो लॻे थो 50% माण्हू पंहिंजा ड्रामे मां तंग थी चुका आहिनि ऐं 50% माण्हू इंजॉय था करनि। इहो ईअं थींदो आहे दोस्तों, तव्हांजो कसूर न आहे। बार बार करेक्टर चेंज करणु, किरदारु चेंज करणु, जंहिंजो अंत न आहे, जंहिंजो मुंड पांत न आहे, तॾहिं उन ड्रामे मां माण्हू तंग थी वेंदा आहिनि। रियल में ईअं कॾहिं थियो न आहे जेको ड्रामे में ॾेखारियो वञे थो, जिते कानून बि कोन आहे, न पुलिस आहे, न को पुछण वारो आहे, न जज आहे, न वकील आहे। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो पंहिंजा वरी हले थो, अलाए कहिड़ी सदी जी कहाणी हले थी, का ख़बर कोन आहे। असांखे ॾींदा इजाज़त, शाहिद कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।